Thank you.
जय बाबा वेंदा भाई हिकु दफ़ो हिकु शहर में राजा वटि हाथी हुयो ऐं 25-30 साल हुन हाथी राजा जी सेवा कई हुई, हुन सां लड़ाइयुनि में वेंदो हो। त राजा खे हाणे छा लॻो, इहो हाथी हाणे ॿुढो थी वियो आहे त हिनखे वठी न वेंदो लड़ाईअ ते। हाथी वीचारो दुखी थी वियो हो त राजा चवंदो हिनखे हिकु वॉक कराए अचां, न त भई बीमार थी वेंदो। हुनखे नंढिड़ो हिकु वॉक कराए ईंदो। हाथी ॾाढो दुखी थींदो हो, भई राजा खे छो थो लॻे मां ॿुढो थी वियो आहियां, मूंखे हाणे बि राजा वठी हले त मूं में ओतिरी सघ आहे कि मां राजा जे लाइ लड़ाई करे थो सघां। पर राजा खे वहम पइजी वियो, भई 25-30 सालनि खां ही मूंखे वठी वेंदो आहे ऐं हाणे राजा खे लॻे थो मां ॿुढो थी वियो आहियां। त राजा हुनखे सिर्फ़ु वॉक लाइ वठी वेंदो हो। छो वठी वेंदोसि वॉक लाइ? जीअं बीमार न थिए। हिकु दफ़ो जीअं हुन हाथी खे वॉक लाइ वठी वियो त हाथी कीचड़ में किरी पियो। हाथी जा ॿई पेर अॻियां न हली, ॿई पेरनि में सॼा कीचड़ जे अंदरि हली विया। हाथी केतिरो बि ज़ोर लॻाए हुन कीचड़ मां ॿाहिरि न पियो निकिरे। राजा पंहिंजा सिपाही घुराया, डॉक्टर घुराई, वैद्य घुराई, सभिनी पंहिंजा पंहिंजा हीला हलाया, पर उहो हाथी ॿाहिरि न निकिरे। आख़िर उतां लास्ट में गौतम बुद्ध लॻिया। पोइ गौतम बुद्ध खां पुछियोसि, भई असांखे कोई सोल्यूशन ॿुधायो, हिन हाथी खे ॿाहिरि कढणो आहे। ऐं गांव वारा त छा था चवनि, भई बसि हिनजे मथां मिटी विझो ऐं हिनखे हिते ई पूरे छॾो, छो त हीउ ॿाहिरि न निकिरंदो, ॾाढो भारी आहे। पर गौतम बुद्ध ॾिसो कहिड़ी सुठी आइडिया ॾिनी हुननि खे। चईंसि हिकु कमु करो, सरहद ते वञी करे, गांव जी सरहद ते वञी ज़ोर ज़ोर सां नगारा वॼायो। पोइ हाथी खे छा लॻंदो? नगारा छो वॼंदा आहिनि? भई लड़ाई चालू थी वई है। हुनखे ईअं लॻंदो भई लड़ाई चालू थी वई है। हाणे जेके भॼन हलनि पिया उहे छा हुया? बाबा जा नगारा हुया, माना लड़ाई चालू थी वई है। कंहिंजे विच में लड़ाई चालू थी वई है? कलयुग जे ऐं भगती जे। त कलयुग खे हाराइण लाइ नगारा खपनि, न त हुनखां सवाइ पंहिंजो दिमाग़ अलाए किथे किथे हूंदो, सत्संग में न हूंदो। हाणे सभई नचा त सभु विसरी वियासीं न, सभु कुझु ख़ाली भक्ति में ई लॻी वियासीं सभई। हाणे जीअं कि नगारा वॼायूं सरहद ते, तीअं सभु हाथी खे जॾहिं वो नगारा ॿुधण में आया त हाथी पाण महिनत करे पंहिंजा ॿई पेर हुन कीचड़ मां ॿाहिरि कढी ज़ोर ज़ोर सां भॼण लॻो। त इन कथा मां छा था सिखूं? भई जेके नगारा आहिनि, बाबा जा भॼन आहिनि, ज़ोर ज़ोर सां ॻायूं था, इहो हाथी केरु आहे? पंहिंजो मन आहे, जेको कीचड़ में फाथो पियो आहे। हुनखे केतिरो बि कीचड़ खां परे करो। भई तव्हां काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार में ध्यानु न ॾियो, परायण ॻाल्हियुनि में ध्यानु न ॾियो। बॉक्स वारी कथा कईसीं न, भई बॉक्स में हुनखे ॾिसणो ई न हुयो छा आहे, हुनखे सिर्फ़ु पंहिंजे गुरूअ जो वचन ॿुधणो हुयो। पर हुन छा कई? बॉक्स खोले छॾी। त नगारा असांखे यादि ॾियारींदा आहिनि त भई असांखे पाण हुन कीचड़ मां ॿाहिरि निकिरणो आहे। केरु असांखे मदद न कंदो। पंहिंजी महिनत, पंहिंजी लगन सां मन खे कीचड़ मां ॿाहिरि कढी करे भक्ति जे तरफ़ भॼाइणो आहे। बोल गोदरी वारे घनश्याम की। कृष्णा कौन है आपको? अरे वाह, कृष्णा का बर्थडे आज, तो सब लोग मिलके उसको बधाई देंगे। थोड़ा वो साइड रखो। हाँ इधर ही रखो, लंबा माचिस। बार बार